हैदराबाद रिपोर्ट अकबर दर्ज अक़लियती फ़ॉर्म पाकिस्तान हैदराबाद चैप्टर जो नंढियूं मंझि शादी ऐं ज़बरदस्ती मज़हब तब्दील करण जी रोकथाम लाइ सेमिनार कोठायो वियो। सियासी जमायतुनि जे नुमाइंदनि खे मदऊ कयो वियो। इलेक्शन मंशूर में कयल वादनि जी यादि दहानी कराई वई। सेमिनार में अक़लियती फ़ॉर्म पाकिस्तान हैदराबाद चैप्टर सां गॾु आयल सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि वकील बिरादरी साफ़िन इंसानी हक़नि जे कारकुननि मज़हबी रहनुमाउनि जी इज्तिमाही तौर ते नंढियूं मंझि शादी ज़बरदस्ती मज़हब तब्दील जी रोकथाम ऐं उन लाइ कानून साज़ी करण कई वई। पादरी डैनियल जो चवणु हो त इस्लाम में जबर जे मनफ़ी मना थियल आहे। उन जे बावजूद कानून ते अमल दरआमद न पियो थिए। इदारा बराए समाजी इंसाफ़ जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर पीटर जैकब चयो त कानूनी भंजकड़ी ऐं बेहसीअ जो रिवाज वधी वियो आहे। कानूनी ताक़तवर नज़र न पियो अचे। जेकॾहिं ॾिनो वञे त अक़लियती ॿारनि जी तालीम रेशो घटि आहे, जेको समाजी मुआशी बराबरी न हुअण जो वाज़े इशारो आहे। MP राशिद ख़ान चयो त वादो कयां थो त सिंधी असेंबली में नंढी उमिरि में शादीअ बाबति ॻाल्हाईंदे ज़बरदस्ती मज़हब तब्दील जी शादीअ ते अॻे बि MQM ॻाल्हि कई आहे। अॻूणे MNA मीर हैदर टालपुर चयो त असां अक़लियतुनि जी आवाज़ थियण लाइ अॻे वांगुरु तयारु आहियूं। ॿियनि मेंबरनि ह्यूमन राइट्स कमीशन सिंध हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सदर जय प्रकाश मोराणी चयो त असल कानूनी ॼाण जी अगही आहे जेका मिलण सां मसइला हल थींदा। पैनल में वेठल वकील भगवान दास भील, मेंबर ह्यूमन राइट्स कमीशन सिंध पुष्पा कुमारी, रीजनल कोऑर्डिनेटर ह्यूमन राइट्स कमीशन हैदराबाद गफरन आराई, वकील रमेश गुप्ता, पंडित बाबूलाल भरपूर हिमायत जो इज़हार कयो। आख़िर में अक़लियती फ़ॉर्म पाकिस्तान हैदराबाद चैप्टर जे सदर मचिल वणो, वकील सुनील शत्रुघ्न, कौशलिया कुमारी सभिनी जो शुक्रिया अदा कयो। गॾिजी कानून साज़ी नेटवर्क खे मज़बूत पाइदार करण लाइ चयो।